यादू कयाम जे मुंहिंजो हुजे दोस्त पेरे। जलाल चांडे जो हिकिड़ो महफ़िल नायाब महफ़िल तव्हांजे लाइ खणी आया आहियूं ऐं जेको महफ़िल आहे 1997 जो ऐं तमामु बहितरीनु महफ़िल आहे ऐं हिन जा मूवमेंट जेके आहिनि उहे बि तमामु घणा ॾिसण वटा आहिनि ऐं हिन में जलाल चांडे जेके ॿोल ऐं जेके कलाम चया त उहो कलाम जा ॿोल कुझु हे आहिनि त मुंहिंजी का ग़लती हुजे त मां तुंहिंजे पेरें बि पवां ऐं अहिड़े तरीक़े सां हिकु कलाम आहे जेको अॻिते हली तव्हांखे ॿुधाईंदासीं बि सही ऐं हिन जा जेके मूवमेंट आहिनि उहे तमामु घणा ॾिसण वटा आहिनि। त दोस्तो जलाल चांडियो हिकु वाहिद फ़नकार हुयो जलाल चांडियो सिंध जो जंहिंखे माण्हू ॾिसी करे तमामु घणो ख़ुशि थींदा हुया ऐं तमामु घणो ख़ुशीअ जो इज़हार कंदा हुया। दोस्तो जलाल चांडियो पाण बि हिकु ख़ुशि तबियत माण्हू हुयो ऐं जलाल चांडियो पाण बि ॻाइण जे टाइम ते घुल मिली थी वेंदो हुयो जेके माण्हू हुते ईंदा हुया ऐं उन्हनि माण्हुनि जे अॻियां नचण में बि स्टार्ट थी वेंदो हुयो। दोस्तो खोड़ सारा वीडियो तव्हां ॾिठा हूंदा असांजे चैनल ते तव्हांजे लाइ खणी ईंदा आहियूं त जंहिंमें जलाल चांडियो पाण बि ख़ुशीअ में नचण बि स्टार्ट थी वेंदो आहे ऐं जलाल चांडे जो मूवमेंट तमामु बहितरीनु आहे। दोस्तो ऐं मुंहिंजे पटे पासे तव्हां वीडियो ॾिसो पिया त तमामु घणे माण्हुनि में ख़ुशी आहे ऐं माण्हू ॾिसो त कहिड़े तरीक़े सां झुमरियूं पिया पाइनि ऐं माण्हू कहिड़े तरीक़े सां नचनि पिया। त दोस्तो जॾहिं जलाल चांडे कलाम ॻाइणु स्टार्ट कयो त जलाल चांडे जे मथां पैसनि जी बि बरसाति माण्हुनि करे छॾी ऐं जलाल चांडियो पाण बि हथ लोॾे करे ऐं नचे पियो। त दोस्तो जेके पुराणा जेके बि एल्बम थिया जलाल चांडे जा ऐं जेके बि महफ़िल थिया तमामु घणा ॾिसण वटा थिया ऐं उन्हनि जी मूवमेंट ऐं उन्हनि प्रोग्रामनि खे ॾिसणु तमामु हिकिड़ो बहितरीनु अमल हुयो ऐं तमामु बहितरीनु प्रोग्राम जलाल चांडे जा थिया। दोस्तो जलाल चांडे जा प्रोग्राम 1985 खां वठी 1997 1998 जे दौरान जेके आख़िरी साल हुया जलाल चांडे जा उहे तमामु बहितरीनु फ़नकार जेको आहे सो जलाल चांडियो ऐं तमामु बहितरीनु जेको आहे सो गीत ॻाया। दोस्तो इहो जेको जलाल चांडियो गीत ॻाए पियो इन जो शाइर मेहर फ़क़ीर हुयो। मेहर फ़क़ीर सिंध जो हिकु बहितरीनु शाइर हुयो जंहिंजा हज़ारनि जी तादाद में जलाल चांडे गीत ॻाया ऐं हज़ारनि जी तादाद में जलाल चांडे जा उहे गीत मक़बूल थिया। दोस्तो जलाल चांडे मुख़्तलिफ़ सिंध जा जेके शाइर आहिनि उन्हनि जा गीत ॻाया ऐं तमामु घणा मक़बूल बि थिया जलाल चांडियो। दोस्तो जलाल चांडे जो हे जेको महफ़िल आहे इहो 1997 जो आहे ऐं तमामु हिकु बहितरीनु मूवमेंट आहे इन महफ़िल जी। इन में जलाल चांडे मुख़्तलिफ़ गीत ॻाया जंहिंमें तमामु घणो गीत जेको पॉपुलर थियो ऐं मशहूरु थियो उहो हे गीत आहे कुझु हे क्लिप आहिनि गीत जा जेके तव्हां ॿुधी ऐं तमामु घणो तव्हांखे मज़ो बि ईंदो। त वॾी महिरबानी मिलंदासीं के नेक्स्ट वीडियो।